भुख न बासे का जेई तेई जात जी जुम्बुश नाहे जा मौसी हली सा जा जी न मिठो करे। मुंजा मान वारा उस्ताद साहिबान बहनों भाइरों अस्सलाम वालेकुम। मुंजो नालो रायबा है। अहीं आऊं द फ्यूचरस पब्लिक एलिमेंटरी स्कूल चक नंबर 17 जे क्लास 6 में पढ़दो आया। जी त हाने पान सब अजो के हिन प्रोग्राम में पंहिंजी सिंध धरती माओ जी सकाफत के उजागर करण लाइ हिते गठाई। सिंध वा खुश नसीब धरती आहे जंहिंजी सकाफत दुनिया जी अजीम तारीम सकाफत में शुमार थींदी आहे। दोस्तों सकाफत सिर्फ टोपी अजरक पट को ना है पर सकाफत में बोली शायरी मेला मलाकड़ा ईदू होली दिहाड़े जड़ा त्योहार तोड़े माग मकान तो अची वञनि था जॾहिं त उन्हनि में उतां जी शायरी सकाफत जो हिकु अहम जुज़ो आहे जेका हर क़ौम जी सकाफत में समायल हूंदी आहे। सिंधी क़ौम शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी थोराई थी रहंदी जंहिं शायरी जे रूप में सिंध जे माण्हुनि खे सकाफत ऐं तहज़ीम सां इश्क करणु सेखारियो वियो। असांजी सकाफत एतिरी त क़दीम आहे जो जंहिं वक़्तु दुनिया जे ॿियनि क़ौमुनि वटि जीअण जो सही ढंग न हो तंहिं वक़्तु असां वटि शाहूकार शहर बि मौजूद हुआ। त्याग भिटाई घोट तोखे सिंधड़ी पी सलड़ा करे मरन पयूं मार वियूं काबू आहिनि कोट अच तुंहिंजी योट ॾाढनि खे ॾारे विझूं। उन वक़्तु असां वटि वक़्त जूं महफ़िलूं लॻंदियूं। उन वक़्तु सिंधी क़ौम ॿियनि क़ौमुनि ॾे पंहिंजी सकाफत जा किरणा मोकिलिया तंहिंखां पोइ ॿई क़ौमूं सकाफती बणियूं। थैंक यू।